नाज़रीन सीनियर सहाफ़ी नासिर खटक साहब अॼु धरणे मौजूद आहिनि। पाण उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं था जिन किते मौजूद आहिनि, उन्हनि हिते कहिड़ा मुतालबात आहिनि। सर, अॼु अवां शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गॾाणी जे तरफ़ां जेको इंसाफ़ जे लाइ धरणो लॻल आहे उन में मौजूदु आहियो, कहिड़ा मुतालबात आहिनि अॼु जा इन धरणे में? सही असांजो हिकिड़ो वाज़े मुतालबो इहो आहे की जेको नाहक खून थियो आहे, हिकिड़े आवाज़ खे तव्हां बंदि कयो आहे, हिकिड़ी कलम खे तव्हां तोड़े छॾियो आहे। असांजो मुतालबो इहो आहे की नसरुल्लाह गॾाणी जे क़ातिलनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार करे वारसनि खे इंसाफ़ फराहम कयो वञे। छो त नसरुल्लाह गॾाणी जो क़तल सिर्फ़ु क़तल न आहे, ही सिंधी सहाफ़त जो क़तल आहे। ऐं जेके बि हिन वक़्तु आहिनि सिविल सोसाइटी जा माण्हू बि आहिनि ऐं सहाफ़ी बि वॾी तादाद में शामिल आहिनि ऐं सभिनी जो मुतालबो आहे की क़ातिलनि खे गिरफ़्तार करे हिननि खे गिरफ़्तार करे कैफ़र किरदार तक पहुचाई वञे। यकीनन सहाफ़ी नसरुल्लाह गॾाणी जो जेको मर्डर आहे इहो सिंध जे माण्हुनि जे लाइ हिकु सघारो आवाज़ हुयो जेको माठार जी वियो। हिन वक़्तु मुख़्तलिफ़ केसनि में जेके ॿिया असांजा सहाफ़ी शहीद थिया आहिनि उन्हनि जा क़ातिल बि गिरफ़्तार न थिया आहिनि। आख़िर मां छा पिया सम्झो कहिड़ा सबब आहिनि जो सहाफ़ियुनि जा जेके अक्सर क़ातिल आहिनि उहे कानून जी पकड़ खां आज़ादु रहनि था? साईं, मुंहिंजो ख़्यालु इहो आहे की सहाफ़ियुनि लाइ हिकिड़ी गॾियल जदोजहद करणी पवंदी ऐं जेके बि सहाफ़ी तंज़ीमूं आहिनि उन्हनि खे हिकु पेज ते अचिणो पवंदो ऐं सहाफ़ियुनि लाइ जदोजहद करिणो पवंदो, तॾहिं ई मसइलो हल थींदो।